रानीपुर मां खे ख़बर ॾींदा हलूं मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ कोटो सब्जल तालका सादकाबाद ज़िला रहीम यार खान जे रिहायशी मुस्मात राफिया बीबी वलद मोहम्मद अजमल खान जतोई उस्मान अली वलद नूर मोहम्मद जतोई वेठल कुतुब टाउन तालका ॾारकी ज़िला घोटकी जे रिहायशीअ सां गंबट जी अदालत में प्यार जो परनो करे छॾियो। मीडिया आॾो बयानु ॾींदे मुस्मात राफिया बीबी चयो आहे त मां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां पंहिंजो हमसफ़र उस्मान अली जतोई खे चूंडियो आहे ऐं उन सां गंबट जी अदालत में प्यार जो परनो कयो आहे। अगरि मुंहिंजा घर भाती या रिश्तेदार अगरि का कूड़ी अफ़वाह वग़ैरह खणी कंहिं थाणे ते को केस दाख़िल कराइनि था त उनखे कूड़ो करार ॾिनो वञे। मां एसएसपी घोटकी खे अपील करियां थी त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस उस्मान जतोई खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं मुंहिंजो ही बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे। पी जो नालो छा आहे? मोहम्मद अजमल। किथे वेठा आहियो? असां कोट सवरा। हिते कीअं आया आहियो? असां निकाह करण आया आहियूं। कंहिंसां? उस्मान उस्मान किन जो पुटु आहे? नूर मोहम्मद। हाणे तव्हां एसएसपी घोटकी ऐं अदिला पाकिस्तान खां कहिड़ो मुतालबो था कयो? कल को कोई मेरे घर वाले के केस ना करे। अगरि को केस करे त हुनखे कूड़ो करार न वञे। जी हां। तव्हां पंहिंजी राज़ पुछंदा आहियो? जी हां। तव्हां कंहिंखे वर्गलायो वगलायो न आहे न? ना असां तव्हांखे अगवा करे आयो आहे? नहीं मैं कुछ पंहिंजी राज़ पुछंदा आहियो? जी हां। कलमो ईंदो अथव? जी हां। ॿुधायो कलमो। पहले कलमा तय्यब ते मन पाक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। इन कलमे त सुभाणे पढ़ंदो त न? नहीं